अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम ताज़ी सूरत हाल सां गॾु मां आहियां इमदाद अली बलोच, तव्हांजो होस्ट। अॼु असां सां गॾु मौजूदु आहिनि महिमानी ख़ासि प्रोग्राम में अल्लाह बख्श कुंबर साहब, जेके निभा अख़बार जा एडिटर आहिनि, कल्याण डेली कल्याण अख़बार जा बि एडिटर आहिनि, सीनियर सहाफ़ी आहिनि ऐं तजिज़ निगार आहिनि, जेके हिकु जंहिंमां असांखे सुठी इंफॉर्मेशन मिली सघे थी ऐं ताज़ी सूरत हाल ते अॼु असां ॻाल्हि ॿोल करण वारा आहियूं। तव्हांखे प्रोग्राम में असां वेलकम था कयूं अल्लाह बख्श साहब। महिरबानी। वापडा जी जेका कारकर्दगी आहे बिजलीअ जो निज़ाम खे कीअं था ॾिसो तव्हां, ऐं छा उहो मसइलो कीअं थो थी सघे? सभ खां पहिरीं जेको वापडा जो निज़ाम आहे उहो हिन वक़्तु समाज दोस्त इंसान दोस्त न रहियो आहे। उन में एतिरियूं त ख़ामियूं अची चुकियूं आहिनि जो हर माण्हू खे शिकायत आहे। सिर्फ़ु इहा शिकायत न आहे त बिजली असां वटि अचे थी या नथी अचे ऐं उन जो जेको आहे तरीक़ेकार छा आहे। उन सां गॾोगॾु उन जी जेको क़ीमतूं ऐं उन सां गॾोगॾु उन जी जेका मीटर आहे उहो उन जी जेका स्पीड आहे, इहे सभु अहिड़ियूं शयूं आहिनि जेके इंतिहाई समाज खे ऐं इंसान खे ईज़ाईंदड़ आहिनि ऐं हिकिड़े डिघे अरसे खां आहिनि। मुसलसल इंतिज़ामिया कोशिशूं करे थी, उन लाइ ज़बरदस्त क़िस्म जी बजट जेका आहे उहा माण्हुनि मां कढे थी। मीटर जो मालिक माण्हू पाण हूंदो आहे जेको ख़रीद कंदो आहे, पर उहो मीटर जॾहिं लाहे वेंदी आहे त वापडा पाण वटि उहो रखंदी आहे। ऐं उन खां सवाइ हर आए ॾींहं ते मेंटेनेंस जे हवाले सां उन हवाले सां जेका कारकर्दगी आहे उहा मुकमल हिकिड़ी ख़स्ता आहे। पर इहो साॻियो ई वापडा आहे जेका 14 कलाक लोड शेडिंग कंदी आहे, पर मख़सूस ॾींहंनि ते मिसाल तौरु रमज़ान शरीफ़ जो हुजे महीनो या ईद जा ॾींहं हुजनि या मुहर्रम अल हराम या कुझु ख़ासि ॾींहं ते सॼे मुल्क में हिक ई वक़्त ते बिजलीअ जो जेका आहे उहा सप्लाई जारी रहंदी आहे। इन जो मक़सदु इहो आहे त निज़ाम त असां वटि मौजूदु आहे, हिक ई वक़्त में असां बिजली सप्लाई करे सघूं था, इहा कैपेसिटी आहे। पर उहे कहिड़ियूं क़ुवतूं आहिनि, कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जंहिंजे करे उहो तसलसल बरक़रार नथो रखियो वञे। छाकाणि त जेके मुतबादिल ज़रिया आहिनि बिजलीअ जा ठाहिण जा, उन्हनि जी बि हिकिड़ी हिते सीड़पकारी थियल आहे ऐं उहा सीड़पकारी ॿाहिरां अचे थी। त उन्हनि जो बि हिकिड़ो इंट्रस्ट आहे ऐं जेको पोइ असांजी वज़ारत आहे हिन जी तवानाई जी, उनखे यकीननि ख़ुशि करण लाइ पोइ उन्हनि जी बि उते सीड़पकारी थींदी आहे। त इहे समूरा उहे शक शुबात ऐं उहे हक़ीक़तूं आहिनि जिन जे करे इहो चई सघिजे थो त वापडा जी जेका नाअहली आहे उहा इतफ़ाक़ी न आहे, उहा बदनियती ते ॿधल आहे ऐं अवाम खे ईज़ाइण जो उन में मुकमल तौर ते जेको आहे उन जी सोच में इहा शइ शामिलु आहे। अच्छा, इमरान ख़ान जो जेको नालो आहे उहो ECL में शामिलु करण खे कीअं था ॾिसो तव्हां अहिड़े महिल खे? अॼु वफ़ाक़ी काबीना जो इजलास थियो आहे जंहिंमें एग्ज़ेक्ट कंट्रोल लिस्ट में इमरान ख़ान जो नालो ऐं उन जा कुझु ॿिया जेके साथी जेके रहिया आहिनि हुकूमत में उन्हनि जो ॾियण लाइ काबीना इहा मंज़ूरी वरिती आहे। ऐं राना सनाउल्ला त गुज़िरियल केतिरे वक़्त खां चवंदो पियो अचे त इमरान ख़ान खे गिरफ़्तार कंदुसि, मूंखे माहौल ठाहे ॾिनो वञे, मूंखे इजाज़त ॾिनी वञे त आउं उनखे गिरफ़्तार कयां। ऐं यकीननि इमरान ख़ान गिरफ़्तार ज़रूरु थींदो, छाकाणि त उन हवाले सां। पर इमरान ख़ान लाइ जेको सियासी पार्टियुनि जे वटि जेको आहे सोच उहा इहा आहे त इमरान ख़ान खे सिर्फ़ु गिरफ़्तार करे वरी ॿाहिरि न आंदो वञे, पर उन जी सॼी सियासी जेका आहे चैप्टर उहो क्लोज़ थियणु खपे। उन लाइ इन क़िस्म जूं कोशिशूं बि आहिनि। ऐं इमरान ख़ान हमेशह लाइ अकेले सिर जो त चयो थो वञे त हो जेको अॻिते वधंदो थो वञे, सियासत थो करे, पर इमरान ख़ान अकेलो न आहे, उनखे मुकमल हिकिड़ी सपोर्ट जेका आहे उहा हासिलु आहे ऐं उनखां पोइ हू अॻिते वधे थो। ऐं हुन जी जेका बि सियासत हुई, जेका क्रेडिबिलिटी हुई, जेको ॿियनि खे कूड़ो करार पियो ॾिए, ॿियनि खे चोर करार पियो ॾिए, पूरी दुनिया में नारा पियो लॻाराए, उहा साॻी ॻाल्हि हुन जी ॻिचीअ में हुन पाण जेको इलेक्शन कमीशन वटि जमा कराया वञी कागज़ जंहिंमें हुन कूड़ ॻाल्हायो, उहा हुन जी ॻिची में साबे। ॿियनि वटि त सिर्फ़ु इमरान ख़ान चवे थो त जेको नवाज़ शरीफ़ चोर आहे, नून लीग चोर आहे, पीपल्स पार्टी चोर आहे, JUI मौलाना फज़लुर रहमान उहो चोर आहे, पर हीअ त इलेक्शन कमीशन सरकारी तौर ते हिकिड़ो ठपो हणी छॾियो आहे इमरान ख़ान ऐं PTI त हीअ सर्टिफाइड जेको आहे कूड़ो आहे। ऐं इहा जेको आहे हिन जी क्रेडिबिलिटी PTI जी सॼी उहा हुन ते ख़राबु थिए। छाकाणि इहो फ़ैसिलो जीअं आयो उन खां पोइ जहिड़ी सूरत में
हिकिड़ी तूफ़ानी स्पीड हुई सोशल मीडिया ते जेका PTI ते तनक़ीद थी रही, उहा तमामु घणी पहिरियों भेरो मूं ॾिठी, उनजी एॾी वॾी हिकिड़ी स्पीड ऐं घणे तइदाद में उहो माण्हुनि एक्सपेक्टेशन न पे कयो। घणनि माण्हुनि जूं जेके हरूभरू जूं हमदर्दियूं हुयूं PTI सां, ॿियनि खे ॾिसी ॾिसी उन्हनि हमदर्द थी विया, त उहे समूरियूं हमदर्दियूं माण्हुनि जूं ख़तमु थियूं, एतबार हिकिड़ो हो जेको उहो भरोसो उहो टुटी वियो। अच्छा, हाणे PDM जी गॾियल हुकूमत तरफ़ां जेको सो PTI ते पाबंदी लॻाइण लाइ सुप्रीम कोर्ट में वञण वारे जो फ़ैसिले खे कीअं था ॾिसो था? ॾिसो, इहा त ख़्वाहिश हिननि जी आहे। PDM में जेके बि जमातूं आहिनि उन्हनि सभिनी सां इमरान ख़ान का चङाई न कई आहे। उन जे ख़िलाफ़ु रोडनि ते जेका बि उन ज़ुबान इस्तेमालु कई, उन्हनि जी इज़त ख़राबु करण लाइ हुन जेके लफ़्ज़ ॻाल्हाया, माण्हुनि जे ज़हननि में जेको हिकिड़ी सोच हुन पैदा कई, उहो हुननि खे नुक़सानु यकीननि पहुतो। ऐं ॿियो, जिते किथे जेके माण्हू विया पिए हुन जा नून लीग सां लाॻापियल हुजनि या कुझु ॿियनि पार्टियुनि सां, त उन्हनि खे उते घेराव करणु, इवन जेको आहे सऊदी अरब में मस्जिद नबवी में बि हुननि खे न बख़्शियो वियो। त अहिड़ी सॼी सूरत हाल में हो इहो चाहींदा त इहो कल्चर ई ख़तमु थियणु खपे। इहा सियासत न आहे, इहो सियासत जे नाले में ज़ातिया ते लहणु आहे। इहो पार्टियुनि जी हिकिड़ी ख़्वाहिश आहे, जंहिंजे करे काबीना जो अॼु इजलास थियो। उन काबीना जे इजलास में इहो सोचियो वियो त हाणे सुप्रीम कोर्ट जी मार्फत, सुप्रीम कोर्ट जे थ्रू, ऐं उन में बि फुल कोर्ट हुजे, उन में उहे 3 जज न हुजनि जिन हमेशह लाइ हिकिड़ा अहिड़ा फ़ैसिला कया आहिनि जिते PTM ऐं ख़ासि तौर ते नून लीग खे एतिराज़ जेके उहे रहिया आहिनि। त हाणे इन सूरत हाल में जेकॾहिं सुप्रीम कोर्ट मां इहो फ़ैसिलो कराए थो वञे ऐं उहो वाक़ई जेकॾहिं तहरीक इंसाफ़ जे ख़िलाफ़ु वञे थो, त आउं सम्झां थो त मुल्क में हिकिड़ी तमामु वॾी जेका आहे उहा हिकिड़ी तब्दीली हूंदी। ऐं ख़ासि तौर ते उहे शाह महमूद कुरैशी जहिड़ा जेके सीनियर सियासतदान आहिनि, जेके हींअर PTI जे ॿेड़े में चढ़ियल आहिनि, उन्हनि जो समूरो मुस्तक़बिल जेको आहे उहो बि ॿुॾण जो ख़तरो जेको आहे उहो चिटा हिकिड़ा इम्कान पूरा आहिनि। अच्छा, हाणे ॾिसो त बरसातुनि खां पोइ जेका मुतासिरीन जी सरकारी सतह ते मदद करण वारे अमल खे कीअं था ॾिसो? छा सरकारी जेके वसीलनि जो दुरुस्त इस्तेमालु थी रहियो आहे? पहिरीं ॻाल्हि त का बि मदद त न थी रही आहे, इहा त कन्फर्म आहे। केर बि चवे जेकॾहिं मदद थी रही आहे त इहो मुमकिन न आहे। जेको असां ॾिसूं पिया, जेको विज़िट्स हलनि पिया हुक्मराननि जा, उहे ई हुक्मरान जेके असां वटि माज़ीअ में साम्राज, अंग्रेज़, जिन जो मज़हब ॿियो हुयो, जिन जो कलर ॿियो हुयो, जिन जी ॿोली ॿी हुई, जिन जी नफ़्सियात ॿी हुई, जंहिंजे अंदरि में जेको आहे हमले आवर वारी हिकिड़ी नियत ऐं सोच हुई, उन्हनि साम्राजनि हिन ख़िते जे माण्हुनि खे ग़ुलाम ठाहे रखियो। उहे ईअं ॾेखाव ख़ातिर हिकिड़ा दौरा कंदा, इम्प्रेशन विझंदा, माण्हुनि जी ख़िदमत जे नाले में हिकिड़ी ठगी कई वेंदी। हिन वक़्तु उहा सॼी जी सॼी जेका सोच आहे उहा हिननि हुक्मराननि में आहे। हीअ जेके असांजा हम ज़ुबान आहिनि, असांजी कल्चर जा आहिनि, असांजे ई हिन ख़िते में रहंदड़ आहिनि, असां जहिड़ा ई आहिनि, उन्हनि जी हुक्मरानी जो जेको तरीक़ेकार आहे उहो ई आहे जेको साम्राज जो रहियो आहे, जेको साम्राज ग़ुलाम माण्हुनि खे सम्झंदो आहे, अहिड़ो तासुर बि ॾींदो। हिन वक़्तु जेका इहे विज़िट करण वारा हिननि वटि वसीला आहिनि, जंहिंमें हेलीकॉप्टर्स वग़ैरह आहिनि या इंतिज़ामिया आहे, उन्हनि जी ज़रूरत आहे मुसीबत में फाथल माण्हुनि जी मदद करणु, उन्हनि खे महफ़ूज़ हंधनि ते पहुचाइणु। पर हुक्मरान पाण जहाज़नि में, हेलीकॉप्टर में चढ़ियो ऐं उहे विज़िट पिया कनि, हिकिड़ो ॾेखां पिया। छा इन्हनि दौरनि सां कंहिं माण्हू जो अंग ढकिजी सघे थो? छा इन्हनि दौरनि सां कंहिं माण्हू जे जेका पेट आहे बुख जी उहा ख़तमु थी सघे थी? छा इन दौरे सां को माण्हू बीमार आहे, उनखे उहा सिहत उनजी बहितर थी, उनखे दवा मिली सघे थी? दुनिया में ॿिया बि मुल्क आहिनि, ॿिया बि मुआशिरा आहिनि, ॿियूं बि हुकूमतूं आहिनि, उन्हनि जा बि निज़ाम आहिनि, उहे पंहिंजनि वसीलनि खे प्रॉपर इस्तेमालु था कनि। हीअ घटि में घटि उन्हनि खे त ॾिसनि, उन्हनि खे त कॉपी कनि। तव्हां ईरान खां सिखो, तव्हां तुर्की खां सिखो, तव्हां सऊदी अरब खां सिखो, दुबई खां सिखो, तव्हांजे पड़ोसरी आहिनि। पर हिननि जो छा आहे, इहे हुक्मरान थिया आहिनि अहसास महरूमी जो शिकार। हिननि जो उहे अहसास महरूमी ख़तमु कीअं कनि? पोइ हेलीकॉप्टरनि में चढ़ियो, मुख़्तलिफ़ फुटेज करायो, कवरेज करायो, हिकिड़ो तासुर इहो पैदा था कनि असां ख़िदमत पिया कयूं, असां मदद पिया कयूं। मदद जे नाले में हू वसीलनि जो ग़लति इस्तेमालु करे रहिया आहिनि, इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे। अच्छा, हाणे ॾिठो वञे त अगस्त जे महीने में जेको सो वधीक तेज़ बरसाति थियण जा जो अॻकथियूं कयूं आहिनि, त छा अहिड़ी सूरत हाल में सरकार जा जेके कयल इंतिज़ाम आहिनि, तव्हां उन्हनि खे कीअं था ॾिसो? पहिरीं ॻाल्हि, सिंधीअ में हिकिड़ा ॾाढा सुठा ख़ूबसूरत लफ़्ज़ आहिनि, लछण ऐं प्रकार। इहे चवंदा आहिनि त नंढे हूंदे खां ई उन ॿार में नज़र ईंदा आहिनि। त हे जेके हुकूमतूं आहिनि, इन्हनि जा लछण ऐं प्रकार उहे असांखे साॻियूं आहिनि। 70 सालनि में
बरसातूं अचनि थियूं हर साल, इहे मौसम जूं तब्दीलियूं अचनि थियूं हर साल, साॻियो ई रिंगट हूंदो आहे, साॻियूं ई मुसीबतूं हूंदियूं आहिनि, साॻियो ई माण्हू जेके दरबदर थींदा आहिनि। पर हुकूमतूं छा कंदियूं आहिनि, इंतिज़ामिया छा कंदी आहे, बिल ठाहींदी आहे, ख़र्चो ॾेखारींदी आहे, दौरनि में इहो सभु कुझु थींदो आहे, पर माण्हुनि खे जेका तकलीफ़ जंहिंमां गुज़रणो पवंदो आहे उहो प्रोसेस साॻियो हूंदो आहे। इन जे करे लक्षण बहितर कनि, पंहिंजा प्रकार सुधारीनि, पंहिंजी जेका क़ाबिलियत उहा बहितर कनि, पंहिंजूं सलाहियतूं बहितर कनि ऐं वसीलनि जो प्रॉपर इस्तेमालु कनि। अॻकथी त थी वई, मौसमियात खाते वारनि बि ॿुधाए छॾियो हिननि छा कयो। हिननि खे त गूगल अॼुकल्ह इहो बि ॿुधाए थी त हिते हेतिरी तेज़ बारिश पवंदी, हिते हीअ सिचुएशन थींदी, उन लाइ हीअ इंतिज़ामात छा था कनि। हिननि वटि माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ताईं पहुचाइण लाइ जोगा बंदोबस्त छा आहिनि ऐं किथे हिननि खे शिफ्ट करणा आहिनि माण्हू। ऐं जेकॾहिं इतफ़ाक़ी पाणी जा रेला वधीक था अचनि त उन में माण्हू लुड़ी न वञनि, माण्हुनि जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त रियासत खे करणी आहे। रियासत खे हलाईंदड़ जेको इंतिज़ामात आहिनि उहे इंतिज़ामिया वटि, त इंतिज़ामिया में उहो शऊर आहे, इंतिज़ामिया में उहा सुजागी आहे, उहा हक़ीक़तनि ज़िमेदारी वारी जेका सोच उहा आहे। छाकाणि त हिन वक़्त ताईं इंतिज़ामिया सिर्फ़ु नालो आहे, वॾियुनि लग्ज़री गाॾियुनि में चढ़ी रोब ॾेखारे माण्हुनि खे हिसाइणु, इजलास करणु, पना कारा करणु, उन ते सिग्नेचर करणु ऐं पंहिंजा ई जेके सर्किट हाउस, रेस्ट हाउस, गेस्ट हाउस जेके आम शहरनि खे हक़ आहे त उहे बि उन में जेके मुसीबत वारे वक़्त में उहे उन में वञनि त उहे हू पंहिंजे ज़ाती इस्तेमाल लाइ था रखनि। इहा इन सोच मां हुनखे निकिरणो पवंदो, लग्ज़रियस्ट मां निकिरणो पवंदो, ख़िदमत वारे पासे अचिणो पवंदो, हक़ीक़ी तौर ते सुजाग थी करे माण्हुनि जी ख़िदमत करण वारो जेको पहलू आहे उन तरफ़ हिननि खे अचिणो पवंदो। जेसि ताईं इहा शइ न कंदा तेसि ताईं इहा का बि जेका आहे हुकुमरानी उहा माण्हुनि जे सुख लाइ नाहे, उहा हिकिड़े मख़सूस तबिके लाइ, हिकिड़े मख़सूस क्लास लाइ, हिकिड़े मख़सूस माण्हुनि खे सुख ॾियण लाइ उहा हुकुमरानी आहे, उहा सरकार आहे। ऐं अवाम अहिड़ी सरकार नथो चाहे। अवाम जी दाह जेका आहे उहा जाइज़ आहे। ही जेके बि हुकुमरान कार, ही इंतिज़ामिया, ही थोरो पंहिंजनि सां पंहिंजनि वारो रवैयो रखनि, उन्हनि जी हक़ीक़ी मदद कनि। सिर्फ़ु लफ़ाज़ी न हुजे, बयानबाज़ी न हुजे, बयानिया न हुजनि, हिक ॿिए खे उहो जेको आहे उहो ख़राबु पेश करण वारी उहा ॻाल्हि न हुजे। हुकुमरान त आख़िर में अवाम ते बि बहितानबाज़ी इहो बि हणण लाइ देरि ई न कंदा त अवाम जेको कूड़ो आहे, जिन खां ही इज़तूं वठी, ही ताक़तूं वठी, ही इख़्तियारात जेके आहिनि उहे उनजे बदौलत मिलिया आहिनि। त इहा जेका हुकुमरानी वारी जेका सोच आहे इहा बदिलणी पवंदी हिननि खे। अल्लाह बख़्श साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु कढियो ऐं तमामु सुठी नॉलेज ॾिनी ऐं असांजी आवाम खे पंहिंजनि हक़नि लाइ आगाह कयो। तव्हांजा वॾा वड़ प्रोग्राम में शामिलु थियण लाइ नाज़िर पंहिंजे होस्ट इमदाद अली बलोच खे ॾींदो इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।